कंडियारो में तालुका बार एसोसिएशन कंडियारो तरफा जज साहिबानी वकला बरादरी जमान में ईद मिलन पार्टी जो एहतमाम किया वियो। इन प्रोग्राम जे मेहमान ख़ास सेशन जज नौशरो फिरोज़ महबूब अली जवेरी जिन हुआ। आयल सभिनी मान वारनि महिमाननि खे कंडियारो बार जे सदर मलीर ख़ान मंगरियो ऐं बार जे जनरल सेक्रेटरी फ़कीर शाकिर हुसैन हिस्पाणी जन भली कारजू ऐं आजियाणो पेश कयो। याद रहे त इन प्रोग्राम में कंडियारो कोर्ट जे सभिनी जज साहिबान शिरकत कई, जिन में एडिशनल सेशन जज मोहम्मद इलियास, सीनियर सिविल जज अब्दुल गफ़ार खोसू, सेकंड सीनियर जज मोहम्मद सलीम भुट्ट, फर्स्ट सिविल जज मोहम्मद जमील राजपर ऐं सभिनी वकील भाइरनि शिरकत कई। महिमान ख़ास सेशन जज नौशरो फिरोज़ महबूब अली जवेरी प्रोग्राम जी साराह कंदे चयो त ही हिकु सुठी रस्म आहे जेका थियणु घुरिजे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।